घर मोटी आया पांजी घरवारी के गाल के उन खां पोइ कुछ वक्त वही रुकजी वरी बीहर जॾहिं वही आयो तॾहिं अल्लाह जे रसूल खे हुकुम कयो त उथ मुंहिंजा मोहम्मद मुस्तफा माण्हुनि खे अल्लाह जी ज़ात जे दमर कहर खां टिजार पोइ मुंहिंजे विछड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं खुलियो प्रोग्राम ऐं पैगाम बांटण ते पहुचायो आई पांजी हकीकत माण्हुनि खे ॿुधायो त मां छा आहियां पोइ पंहिंजी रिसालत जो अलल ऐलान मुंहिंजे आका साईं ऐलान कयो त आउं रसूल आहियां अल्लाह जो उन रसूल जी अज़मत उन जी अहमियत उन जी तारीफ़ त अल्लाह ताला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी इन ज़मीन ते 1.25 लाख नबियन जे ज़बान खां कराई तौरात में इंजील में ज़बूर में सहीफ़न में आई मुझे विछड़े मोहम्मद करीम जो नालो भी मोहम्मद रखराई मोहम्मद जी माना छा है मोहम्मद जी माना है तारीफ़ कयल जंहिंजी तारीफ़ हर हिकिड़ो करे नबी कन वली कन पीर कन पैगंबर कन पंहिंजा कन परावा कन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जो नुक्स ऐं ऐब कोई ॻोल्हे न सघियो न कढी सघियो न मुंहिंजे विछड़े मोहम्मद में अल्लाह को ऐब रखियो आहे अल्लाह साईं पंहिंजे नबीअ खे हर ऐब खां पाक कयो थे हुस्न में नजर कभी त मुझे विछड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न अरब में मशहूर हुयो सारे अरब वारा विछड़े मोहम्मद करीम जे दीदार जे लाइ सिकंदा हा हर औरत चाहींदी हुई त मोहम्मद करीम सां निकाह कयां मोहम्मद करीम जी मां निकाह में अची करे घरवारी बणिजा पर यो शरफ त रब जंहिंखे चाहे चूंड कंदो आहे अल्लाह चूंड कई बीबी खदीजतुल कुबरा जी जेका मीर मोहम्मद करीम जी राणी वणी इहो शरफ अल्लाह के दी कंहिं औरत के ॾियणो कोन हुयो नबूवत जे ऐलान खां अग में अल्लाह साईं बीबी खदीजतुल कुबरा खे चूंडियो सबब बणाई त खदीजा कीअं मिठड़े मोहम्मद करीम जी राणी बणजे सदस खावद न दुनिया में फोत थी चुको हुयो सदस माल जो लाइ वापार करण जे लाइ माण्हू ईंदा वापार जो सामान ॿियनि मुल्कनि मां खणी या खबर जॾहिं मुंहिंजे मीर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं के पया पंहिंजे चाचे अबू तालिब खे इजाज़त वरितई चाचा इजाज़त ॾी त बीबी खदीजा जो माल खणी करे आऊं बि वापार ते वञा चाचे साईं इजाज़त ॾिनी मुंहिंजे साईं खे आका साईं आया बीबी खदीजा ने माण्हू मोकिलियो त तुंहिंजो माल खणी करे वापार लाइ वेंदो
जेका मजूरी गालाए आऊं वा मजूरी तो खा वठंदुम। बीवी खदीजतुल कुबरा राजी थी वई आई मुझे प्यारे मोहम्मद करीम जी जासूसी करने जे लाए पांजो हिकड़ो गुलाम भी उन काफिले में गडे वन्यू ने काफिले सां गडो मोहम्मद करीम जे बारे में मां खदीजा के बुधाए जा रस्ते में वो गुलाम छाड़ से तो मुझे मोहम्मद करीम साईं जितों ट्रपन पया तो वण पया सलाम कर जबलन वटों ट्रपन पया तो जबल पया सलाम कर अल्लाह आवाज पे बुधराए दिल के नाम गुलाम के तजी गुलाम के अहमियत मुझे मिठड़े मोहम्मद करीम जी वेजे मुझे बिछड़े मोहम्मद करीम साईं जरे शाम मुल्क में आया एक माल जो व्यापार क्यों ईमानदारी सच्चाई ओहो माल जो अग में हिक दिरहम या बिन दिरहमन जी जे मुनाफे ते विंदो मिठड़े मोहम्मद करीम जे निगरानी में माल कई द्रम कई दिनार अणगणिया वधिक वो माल पे खपियो वडे नफे सां जो मिठड़ो मोहम्मद करीम वापस उन गुलाम अची करे सारी हकीकत बीबी खदीजतुल कुबरा के बुधाई तई मोहम्मद करीम इंसान जी जात में को फरिश्तो एडो ने केडो उत्तम आला इखलाक वारो एडन बरकत वारो जो मान तक दे चोंता इन जे मथा ककर भी छाव चल पया वण भी झुकी सलाम कल पया पत्थर भी झुकी सलाम कल पया खादे में एडियो बरकतों ने ठम जो खादो खुटे कोन पयो जे खादे के खाए निया पियन प्याद वरी उन में एडी लज्जत पई अची वने जो असा हैरान आई तो कोई माल जे मन पोता एतरो थियणो पर कई हिस्सा वधी कन पोथियो मुझे आका संग वापस आया बीबी खदीजतुल कुबरा मुतासिर थी करे न्यापो मोकलियो अबू तालिब ने अबू तालिब तुझे न भाटे सां निकाह करण थी चाया मक्के जी मालदार औरत मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं खेविया खबर पई चाचे चयो भाटिया तुझी दिल छाती चवे कुआरी औरत न थई मालदार आहे इखलाक वारी आ अजमत वारी आ मुझे आका सल्लम फरमायो चाचा जे करे तुम्हारा राजी हो ताऊ भी राजी छोटा अबू तालिब मिठड़े मोहम्मद करीम साईं के नंढे ऊंडे पालियो हुयो मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमा कई तपा प्यारे पैगंबर करीम साईं भी ॾाढा प्यारा हज़रत अबू तालिब के हज़रत अबू तालिब मिठड़े मोहम्मद करीम जो चाचो सुने अलिल मुर्तजा जो अबू उन भी अजमत उठी हुई नंढपण वारे दौर में करे टाइम ते पाण भी व्यापार ते समझे पयो मुझे आका सजन नंढड़ा होया मुझे आका सजन पाजे चाचे के 14-12 साल जी उम्र जा चाचा साईं मुखे भी जे करे व्यापार ते वठमलो आओ बि ता सां हाला मुझे साईं जो यो मुतालबो हज़रत अबू तालिब टारे न सकियो चई भाटिया हल ताऊ तो के वर्तियूं तो वला
आका संग पांजे चाचे सालिया रस्ते में करे राय बजी ओच दे नजर पजी वया काफिले ते चार नजर करे त काफिले ते हिकड़ो बार जे मथों ककर छां कयूं थो पियो हले काफिलो हले तो पयो पर मथां ककर थो छां करे उन राहे बाबा जे किताब में पढ़ियो हुयो ता आखिरी पैगंबर न दुनिया में ईंदो उन खां बाद में नबूवत जो दरवाजो बंद थींदो उन खां बाद में क़यामत ताईं को नबी अचणो नाहे उन मुहम्मद करीम जी निशानी ई आहे त उन जे चेहरे मां नूर जूं लाटूं पिया निकरंदियूं उन खे झुकी पण सलाम पिया कंदा उन जे मथां ककर में छांव करे बीहंदो बरसां उन वटि बि वञिबो त उन जे जिस्म मां खुशबू जूं हुकारूं मखियल ता अत्र कोन हूंदा पर फितरती तौर अल्लाह उन जे जिस्म में खुशबू रखी हूंदी उन राहिब इहो मंजर ॾिसी करे काफ़िले वटायो काफ़िले वारनि खे बिहारे चई तां जो काफ़िले में सरदार केर आ जवाब ॿुधायो त अबू तालिब असांजे काफ़िले जो सरदार आ अबू तालिब के चई इहो बार जेको मां ॾिसां थो साम्हूं इशारो करे चई इहो तुंहिंजो छा थींदो आहे चई मुंहिंजो भाटियो आहे चई ठीकु आहे पर हाणे तो अॻिते वञण पोइ ॾींदो पहिरियों मुंहिंजी दावत खाइजो अरब जो उसूल हूंदो हो त जेकॾहिं को दावत ॾींदो हो त उनजी दावत खे ठुकराईंदा न हा इनकार न कंदा हा उनजी दावत क़बूल कंदा काफ़िले वारनि सभिनी खे चई त हिनजी दावत खाइणी आहे राहिब जी टाइम ॾिनई त फलाणे टाइम ते अचिजो हाणे उन टाइम ते सॼे काफ़िले वारा वया पर मीर मुहम्मद करीम के काफ़िले में छड़े विया त तू उन सामान जी निगहबानी कजा काफ़िले वारा जने अबू तालिब सां गॾिजी करे उन राहिब वटि पहुता त राहिब ॾिठो त जंहिंजी दावत कयमि उहा त शख्सियत ई कान्हे का जे अबू तालिब जंहिंजे करे दावत कई मां उहो जवान किथे आ छा उनखे पुठिते छॾे आया हो या को माण्हू ताम पुठिते रहियो आहे चई हा मुंहिंजो भाइटियो ई पुठिते आ राहिब चयो तेतर मानी न खाराईंदो जेतर उन जवान खे उन बचड़े खे न आणींदो हज़रत अबू तालिब पाण वयो ॿे माण्हू हिकिड़े खे वठी उन काफ़िले ते विहारे मुंहिंजे आका खे वठी आयो जेतिरो थी सघियो राहिब उन्हनि जी ख़िदमत कई आहे उनजी दावत कई दावत करण खां बाद में पासे ते घुराए अबू तालिब खे थो चए अबू तालिब जेकॾहिं मूंखे सजण समझी थो त तोखे ॿुधायां थो इहो तुंहिंजो भाइटियो मुहम्मद नालो अथसी असांजे किताबनि में लिखियो पियो आहे मूं तोखां नालो बि कोन पुछियो आहे ऐं तोखे ॾसियां थो त ही का आम शख़्सियत न आहे पर हिन जा वॾा दुश्मन अॻिते अथई मता तुंहिंजे बचड़े खे नुक़सान ॾियनि ज़हर ॾियनि या मारनि साड़ में छो त इस्राईल वटि ईसाइन वटि वॾो साड़ आहे त इहा नबूवत असां वटि अचे हिन तुंहिंजे बचे खे अल्लाह नबूवत ॾींदो हिन तुंहिंजे भाइटे खे अल्लाह सारी काइनात जो सरदार ऐं नबी बणाईंदो उन जे करे मां तोखे चवां थो इतां वापसि थी ऐं हिन बचे खे पंहिंजे ॻोठ वापसि मके छॾे आ अबू तालिब जे ज़हन में भी उहा राहिब जी ॻाल्हि हुई काफ़िले वारनि खे अॻिते मोकिलियई मीर मुहम्मद करीम खे वठी करे अबू तालिब वापसि मोटियो मके न इन नंढपण में मुंहिंजे मुहम्मद करीम साईं जो
अजमतों मक्के वारे के सामने हुयूं ऐरी अजमतों अबूल जहल भी अखिल सानी हुयूं अबूल जहल जो नालो असली उमर हुयो पुत्र हशाम जो हुयो नबी साईं जो चाचो ते माजे अबे जो सगो सोट हाशिम ऐं हशाम ॿई पाण में भाइर हुया हाशिम जो पुत्र हज़रत अब्दुल्ला हशाम जो पुत्र वरी उमर वो उमर हिकड़े ॾियारे मक्के जे जबलन मां पे आयो विछड़े मोहम्मद करीम सैन भी घर खां ईअं निकरंदे टहलंदे मक्के जे जबलन जे विच में वञी विया फितरतदार चाचे जो पांजे सोट जे पुट खे ॾिठो मोहम्मद करीम खे तई जबलन में अची वियो आहे मता इन खां रस्तो विसरी वञे भुलजी वञे ऐं वापस न अची सघे उन करे छो न पांजे सवारीअ उठ ते खणी करे मोहम्मद खे घर वञा तारीख़ जा किताब लिखनि था त मुंहिंजी पांजे उठ खे विहारे करे वो दिमाग में वडाई सरदारी जे तना त मक्के वारन जो सरदार पाण अगियां वही करे मोहम्मद करीम सैन के पुठियां विहारे जानवर भी मुझे मोहम्मद करीम के सुञाणींदा जे न सुञातो तैने अबू जहल न सुञातो ऐं जे न सुञातो आ त अज जे असां मुसलमानन के मां मयार थिया असां भी प्यारे पैगंबर करीम के न सुञातो आ या वडी नेमत तव्हां साके मिली या मिछड़े मोहम्मद करीम जो तो कुरान पाक रसे तो जो तो मोहम्मद करीम वारी नेमत ताके मां अजीम नेमत खुदा जो खजानो तो खुटण जो कोने को पर अल्लाह पांजे खजाने में मोहम्मद हिकड़ो ही पैदा फरमायो जेको हजरत अब्दुल्ला जो लाला मां आमिना जो लाला मक्के वारन जे अंदर अल्लाह के पैदा फरमायो उनके आदम जी औलाद मां अल्लाह तो असारे नबी बनाए करे मोकलो जो पैदा फरमाई हाणे क़यामत ताईं मोहम्मद ॿियो न जमंदो बस यो हिकड़ो ही मोहम्मद अल्लाह पैदा फरमायो इन ही हिकड़े मोहम्मद करीम के अल्लाह के पैदा फरमायो हुयो इन जे करे अल्लाह सजो संसार पैदा फरमायो आसमान पैदा फरमाया जमीनों पैदा फरमायो जन्नत पैदा फरमाई जहन्नम पैदा फरमायो नबी वली पीर पैगंबर कौन सा कुतुब मलाइका ये सब आसा जी सजी कायनात मरो में मिन्नत मुझे मीर मोहम्मद करीम जे अगर जे मोहम्मद मीर अल्लाह ने पैदा फरमाया तई जहां में न पैदा फरमाया उनने करे रब फरमायो मोहम्मद करीम तोखे पैदा करणो हुयो पांजी जात के जाहिर करणो हुयो तने ही संसार सारो वजूद में आंदम यो मीर मोहम्मद के लाए सही संसार के अल्लाह वजूद तो दे वो मोहम्मद करीम तू असा गुनाहगार उम्मत के अल्लाह से अता फरमायो सुभान अल्लाह तने कुरान पाक में अल्लाह से ऐलान करे फरमायो ला ताती मन अल्लाह अलल मुमिनीन इज़ बात फीम रसूला ओ 15वीं सदी जा मुसलमान अल्लाह तो असा के सभी के तो चवे ओ मुसलमान ओ मोमिन ओ मोहम्मद जा गुलाम ओ मुझो तहां ते एहसान जो अमर रब ने खजाने में मोहम्मद खान सवाए अजीम दुनिया में का मखलूक में को बादशाह के पैदाई कोन करो हिकड़ो ही पैदा कयो पर वो सजो मोहम्मद करीम चुंडल तो खेदनो दम
मोहम्मद करीम जी गुलामी सवा लख नबी वदन वदन रसूलन के वदन उत्तम मान मकाम अल्लाह मलाइकन के नदनुन जिनके मां पांचे नूर में पैदा फरमायो उनके नूरानी मखलूक कयम जिन्नन के नदनुन जिनके बाय में पैदा कयम ओ इंसान तोखे यो मकाम दिनम जो मोहम्मद करीम तो मां पैदा करे इंसान मजा मां अजीम इंसान करे न दुनिया में इंसानियत के अजमत दुनिया मीर मोहम्मद जे करे जह जे करे तू इंसान मलाइका का भी उत्तम आला है जिन्नन के भी उत्तम आला है सवा लख इन दुनिया में 18,000 मखलूका पर 18,000 मखलूक में इंसान सोखा का भी मखलूक मते ना है जो तो मोहम्मद करीम के इंसान करे पैदा करो यो तरे मां तोरे या गाल तो के बुधाई त मोहम्मद तो मां पैदा कयो तम रसूलम मिन अनफुसिहिम तहामा पैदा कयो पर या बड़ी चूंड आई मां अजमत इज्जत दी मक्के वारन के बनी इस्राइल के नदनम ओ हित जे दे भी सिंध में को मुआइन पाकिस्तान में को मुआइन कहीं भी को के यो शरफ न दिनो पर अल्लाह यो शरफ दिनो हाशमी कबीले अरबन के शरफ दिनो वरी अरबन में चूंड करे अल्लाह हाशमी के शरफ दिनो हाशिम जे सबनी पुत्रन के शरफ न दिनो पर हजरत ख्वाजा अब्दुल्ला के शरफ दिनो ख्वाजा अब्दुल्ला जी घरवारी अम्मा आमना के अल्लाह शरफ दिनो जो तुम हजरत अब्दुल्ला के किताब लिखंदा पया मक्के जे घिटन मां जने घुमंदो हुयो सरदार जो थियरियो नाबो मोकली दियो ओ अब्दुल्ला असा सा निकाह कर असा तो जी कुंवर थियण जे लाइ तैयार आयो मदीने मां और तो पयो सरदार जो नाबो मोकलिन बाराड़ी जे कबीलन जो और तो पयो हसीनो जमील नाबो मोकलिन अब्दुल्ला असा सा निकाह कर पर अल्लाह जी जात मिठड़े मोहम्मद करीम जी अम्मा आमना के चूड़ियो तन्नन्ना देखे या इज्जत न मिलंदी वह बजिन्यानी के इज्जत मिलंदी वा आमना हुंदी आमना जेड़ी दुनिया में मां का औरत पैदा ही न कया जेका मोहम्मद जी अम्मी थियण जो शरफ हासिल करे इयो शरफ मां अल्लाह मोहम्मद करीम जी अम्मी आमना की अता फरमाई जने सोने महबूब मोहम्मद मुस्तफा जे पे अब्दुल्ला जो निकाह आमना साथियो आई अल्लाह व मोहम्मद करीम वाली अमानत आमना बीबी अम्मी आमना जे पेट में मोहम्मद करीम वाली मोकली तहाने ओए मक्के वाली औरतों मदीने वाली औरतों पसगलाई जोर तो पांजे नसीबन ते रोवन पयूं त हाय असा जा नसीब भला न हा भला नसीब हा आमना जाज के आमना असा का खणी वही हिय चूंडा अल्लाह चूंड करे बेली तवासा मुसलमानन के मुझे मोहम्मद करीम अता फरमायो मुझे मोहम्मद करीम जे उम्मती थियण जे लाइ नबी सिखंदा वया हर नबी अर्ज जो करे अल्लाह पांजे प्यारे मोहम्मद जो उम्मती बनाइया रसूल न बनाइया किताबन में लिखल तुम हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रोई करे अल्लाह के पूछे मुझा रब्बा वाक्यनो के शरफ तो वडो दिनवा एडो शरफ जो मूसा हजरत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह कल्लमहु मूसा तूर सीना जबल दे घुराए करे रब जो कलाम करे ओ मूसा पैगंबरा मोटे के इंसान से न गलायो तो समझ डायरेक्ट गलाया तो मूसा या हाथ में छाती
त मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो कलाम ॿुधी करे जवाब में चए पियो सही असाया अतवक्कउ अलैहा व अहुश्शु बिहा अला गनमी वलिय फिया मारिब उखरा। मिठड़ो जो बोल हुयो, मिठो जो कलाम हो, महबूब मालिक साईं जो कलाम छा थो चइजी सके। छा उन में लुत्फ़ हूंदो? दुनिया में इंसान जा आवाज में मिठड़ा हूंदा आहिनि। दिल चवंदी आ त इहो ॻाल्हाए त मां वेही करे ॿुधांसि, इहो कचरी करे त मां कचरी कयां। और रब जी गुफ्तगू भी एडी मिठी, पर जिन दुनिया में अल्लाह असांजे महबूब जी ज़ुबान ऐं आवाज़ खां कंहिंजो आवाज़ मिठो न कयो आ न क़यामत ताईं मिठो थींदो। दाऊद अलैहिस्सलाम जो भी आवाज़ मिठो हुयो, जो पखी अची वेही करे आराम सां पंहिंजूं ॿोलियूं न कंदा, पर दाऊद अलैहिस्सलाम जे बात खां अची ज़बूर ॿुधंदा हुआ। पर मिठड़े मोहम्मद करीम जो कलाम पखी त ॿुधंदा हा, पर इंसान त ॿुधंदा हा, पर जिन भी ॿुधंदा हा अची वेही। कुल ऊहिया इलैया अन्नहु इस्तमा नफरुम मिनल जिन्न। कुरान तो दसे त मुहम्मद मुस्तफा जो कलाम जिन्नन पे छा पिया चयो? इन्ना समीना मोहम्मद मुस्तफा कुरान पढ़े जिन्न था बुधन। सुनो आका संगन सुबह जी नमाज में क्या पढ़न मिठड़ो कुरान। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। पांजे मालिक जी तारीफ पिया करी। पाका मुझे अल्लाह जी ज़ात मां मुहम्मद करीम बेहतरे अल्लाह जी तारीफ करना, पांजे मिठड़े मालिक जी तारीफ करना है, पांजे मालिक जी सना करना है, पांजे मालिक जा सजदा करना है। सजी दुनिया निंड पे मां निंड करण वारन के निंड कराया, पर पाण मुहम्मद मुस्तफा उठी करे रब जी इबादत करे। अल्लाह से फरमाया आकिमिस सलाता लिदुलूकी शम्स इला गसाकिल लैल व कुरआनल फज्र इन्ना कुरआनल फज्र कान मशहूदा ومن الليل فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك مقاما محمودا। मुझे मुहम्मद मुस्तफा सारी दुनिया निंड पे, पर मां रब तुझे कुरान बुधन जे लाए इश्तियाक कर। तू पढ़ कुरान तुम्हारा बुधा, सारी दुनिया निंड पाए जो कुरान तहज्जुद की नमाज में पढ़, सुबह की नमाज में पढ़ो, बेपरी की नमाज में पढ़ो, ट्रेपरी जो पढ़ो, सिगलते जो पढ़ो, शादी नमाज जो पढ़ो। मुझे आका कुरान पढ़े छा त लुत्फ हूंदो, छा त मज़ो हूंदो। वक्त वारा उहे सहाबा जिन पंहिंजे कननि सां मुंहिंजे मीर मुहम्मद करीम जे कुरान जूं लोलियूं ॿुधियूं।
अज मिठड़ी आवाज सां को मौलवी कुरान तो पढ़े त दिल थी चवे पढ़े कुरान तब साईं कुरान में मज़ो आहे लुत्फा एड़ो लुत्फ अल्लाह दुनिया जे कलामन में न रखियो आ इन कुरान में मज़ो आ शैतान भी जिन्नन भी जने कुरान बुधो त चो इन्ना समीना कुरानन अजबा यहदी इलर रुश्द फामन्ना बिही वलन नुश्रिक बिही अहदा जो कुरान बुधाऊं वो कुरान हिदायत न दे त छा दींदो असा जिन्नन जा भी दिमाग खुली गया है अल्लाह सा शिरक आसान न करना से अज भी कुरान शरीफ के पढ़ो ताजे घर में शैतान न रहंदा मानु चंदा चिन्न डे चिन्न पर अल्लाह जे रसूल दसे छडियो त कुरान पढ़ो कुरान जे पढ़न सा ताजे घरन के आबाद कयो नमाज में कुरान पढ़ो घर में कुरान जी तिलावत कयो सूरत बकर आलिम लिखन था त पे इन जी तिलावत घर में थींदी त जिन्न तुजे घर में न रहंदो शैतान तुझे घर में न रहंदो और अल्लाह जे कलाम सां वरी असांजी मोहब्बत काने दोहिड़न सां मोहब्बत आ रागन सां मोहब्बत आ मोहब्बत रखो अल्लाह जे कुरान सां छो त मुझे मीर मोहम्मद करीम जी 23 साल जी जिंदगी नबूवत वारी सुबह शाम ॾिसंदो त लोलियूं मुझे मोहम्मद करीम जे ज़बान खां कुरान जो आका कुरान ॿुधायो हे सारो कुरान जदे भी पढ़ जे तो जितना भी पढ़ जे तो तरब जो कुरान मुझे मिठड़े मोहम्मद जो बोलियो जेके रब पाक फरमायूं कुरान जी सूरत में दियो ॿुधाइन इन्नमल मुमिनून कुरान तो चवे त माण्हू एतरे ते चवंदा आहिनि मां मोमिन कारा कपड़ा पाया मां मोमिन नमाज जे वेझो ई न वञा मां मोमिन ज़कात ॾियाई न मां मोमिन व्याज खावां मां मोमिन शराब पिया मां मोमिन रंडिन जा गाना राग ॿुधा मां मोमिन पर अल्लाह तो चवे त मोमिन उन खे चइबो आहे जंहिंखे मां रब चवां मुंहिंजो कुरान चवे मुंहिंजो मीर मोहम्मद चवे मोमिन उहो अथव अल्लाह साईं असांजे मुसलमाननि सभिनीनि खे मोमिन बणा पर यार मोमिन कुरान सां थींदो पढ़ो कुरान खे त मोमिन बणिजो रागन खे ॿुधी मोमिन कोन थींदो ही सीज़न ईंदी आहे हर जी पोइ असांजा वीचारा ड्राइवर कॾहिं जलाल हलाईंदा कॾहिं आलमानी साहब के हलाईंदा कने केड़े के हलाईंदा रागी के कने लाशारी साहब के हलाईंदा सजी रात मथो था खाए पर कारी साहब के जी केस्ट कुरान में हलाए सजी रात कुरान बुधन के आलम जी तकरीर बुधन इयो शरफ अल्लाह असा जे ड्राइवरन के नथो दे वरी जे सवारी ते चढ़ंदा से के वेगन में के बस में त उते भी कोन पता हाने त वरी बसन में जेके वडियूं बसूं न टीवी रखी पई आ वेठियूं थी मायूं नाचणियूं नचण उन जा टीवी ते उहे का हलाए सजी वाट वेठो ड्राइवर खां सवा ॿिया वेठा टीवी ते नचण ॾिसन ये मौलवी साहब को हूंदो को चवंदो त यार इन्हनि खे त बंदि कजे मोला पंहिंजी पोइ सारी वञी वठंदी चवंदा देर ई न कंदा ईअं चवंदा इहो न आहे त बाबा तूं सारीअ ते तूं वञे अड़े मियां ख़ुदा जा मुर्त जे अॾे ते या चढ़ियल सारीअ ते कार हुजई बस हुजई वेगन हुजई अलाए ओचिते एक्सीडेंट थी वञे कई एक्सीडेंट थी विया गाड़ियूं टुकर थी वयूं माण्हू अंदर जा जिस्म चिफाड़ जी ज़रा ज़रा थी विया मौत जे अॾे ते थो वञे ख़ुदा खां दुआ घुरंदो वञ त अल्लाह साईं ख़ैर सां पुॼाए जाए आई एड़ा कम करे वञ जो मौत तुझो थे त तर कम अस कम इस्लाम ते थे कलमे सां त थई बुराई सां त न थई जे करे गाना ॿुधंदे मौत थी त केड़ो मुसलमान थी मरंदे
अल्लाह जे रसूल गाना कोन ॿुधाइन, अल्लाह जे रसूल गानन ॿुधण जे लाइ बि कोन हुकुम कयो आहे। साज़ ॿुधण जो हुकुम कोन कयो आहे। अल्लाह जे रसूल मनो कया त साज़ न ॿुधो। साज़ अल गिना युम्बितु निफाक कल माए युम्बितु ज़रा। हदीस पाक आहे मुझे सजन फरमायो राग इए निफाक के पैदा कंदो आहे जीअं पानी पोख के। असां जो वरी राग सां मुसलमाननि जी मोहब्बत आहे, पोइ असांजे फसलनि ते बि लानत, रब भी नाराज, अल्लाह जो रसूल भी कयो था नाराज। असांजो कम ही अल्लाह के अल्लाह जे रसूल के नाराज करणो आहे। पोइ चवंदासीं साईं बीमारियूं थियूं अचनि, साईं माकड़ अची वई, साईं बरसात अची वई, साईं फसल तबाह थी विया, साईं वोड़नि जो फसल कोन लथो, साईं अंब ख़त्म थी विया छणी विया, साईं खारकुं जो फसल तबाह थी वियो। पोइ दाऊं कंदासीं इन्हनि शयुनि जी। इन पासे ॾे असांजो तवजो कोन हूंदो त नाफ़रमानी वारी ज़िंदगी था गुज़ारियूं, अल्लाह जी ज़ात खे नाराज़ था कयूं, अल्लाह जे रसूल खे नाराज़ था कयूं। मुझे कायनात जे सरदार साईं जन सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ हिकिड़े ॼाणे गॾु हुयो। नबी सुणे सजन रस्ते सां पिया वञनि, हिकिड़ो धनार बीठो पियो बांसुरी वॼाए, ॾिठी अथव न बेसरी, उहा बेसरी पियो वॼाए। मुंहिंजे आका साईं जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए, मुंहिंजे आका साईं जन कननि में आङुरियूं विझूं त जीअं बेसरीअ जो आवाज़ न अचे। ऐं मुंहिंजे आका साईं जन जंहिं रस्ते सां वञनि पिया उन रस्ते सां धनारो मुंहिंजे आका साईं जन वकड़ कयो, उहो रस्तो छॾियो, ॿियो वकड़ कयो, ॿिए रस्ते खे इख़्तियार कयो। एतिरो परे विया जो उन धनार जो आवाज़ मुंहिंजे आका साईं जन अंदाज़ो लाथो त हाणे ॿुधण में न ईंदो, त पोइ फरमायो अबू बकर आङुरियूं कढ, इन धनार जे बेसरीअ जो आवाज़ त कोन थो अचे। अबू बकर सिद्दीक़ साईं जन कननि मां पंहिंजूं आङुरियूं कढियूं, ॿुधो त आवाज़ कोन थो अचे। चयूं त मुंहिंजा सोणा आवाज़ हाणे बेसरीअ जो कोन थो अचे। मुंहिंजे आका साईं जन पोइ अल्फाज़ कहिड़ा ॻाल्हाया, हदीस पाक में लिखिया पिया आहिनि। ही मौलवी साहब आलिम साहब असांजो वेठो आहे, त हिन खां पुछी ॾिसो त हदीसनि में इहे अल्फाज़ लिखियल आहिनि या न। नबी साईं जन उन धनार ते लानत कई त अल्लाह जी इन धनार ते लानत आहे। पोइ मुंहिंजा प्यारा दौलत रहमत वसंदी। हाणे असांजे शादियुनि गमियुनि में बि दोल आहिनि। मोहरम शरीफ़ ईंदो त दोल खां वधीक वरी नगारा। हाणे त वरी असांजा मौलूदाई बि वरी दोल था वॼाइनि, मौलूद बि दोल ते था चवनि। वरी हाणे मौलवी वरी साहब असांजे नाचण वांगुरु नचण बि शुरू कयो आहे। नचण बुरो सम्झो वेंदो हो, नचण वारे खे नाचू सॾींदा हुआसीं, ही नाचू आहे। ऐं नचण वारी माईअ खे नाचणी सॾींदा हुआसीं त हीअ कंजरी ऐं नाचणी आहे। हाणे उहो कमु वरी असां मुलनि बि शुरू कयो आहे। अल्लाह रहम करे, अल्लाह रहम करे। हाणे गुनाह जे कम खे थो पियो सवाब सम्झी कयो वञे। पोइ मुंहिंजा प्यारा अल्लाह नाराज़ न थींदो। ही वाइज़ कराइण जो मक़सदु ईअं आहे त असांखे ख़बर पए त ही गुनाह जा कम आहिनि, हिननि कमनि सां अल्लाह नाराज़ थींदो, अल्लाह जो रसूल नाराज़ थींदो। त अहिड़ा कम कयूं त जिन में अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल त राज़ी थिए नी अदा। ही रबीउल अव्वल महीनो असांखे ॾसे थो त मीर मोहम्मद करीम सां मोहबत कयो, पर यार उन मोहबत करण में गुनाह जा कम त न कयो त कंदासीं त पोइ इहा मोहबत कहिड़ी आहे, इहो प्यारु कहिड़ो आहे जो ख़ता जा कम कयूं पोइ त असांजी मोहबत अल्लाह खे क़बूल कान्हे का। अल्लाह खे मोहबत उहा क़बूल आहे जो मोहबत करण वारो ताबेदार रसूल जो थिए। क़ुरान शरीफ़ पढ़ो त अल्लाह साईं फरमाए थो, इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। अल्लाह से फरमायो, ओ मोहम्मद करीम जा उम्मतियो, मां रब तॾहिं प्यार कंदो मां जॾहिं मुंहिंजे मोहम्मद करीम जी ताबेदारी कंदो, जॾहिं मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जी
ताबेदारी करे संदस चैलन कमल ते अमल कंदो जिया मुझे मोहम्मद करीम कम कया उहे कम कंदो तो खुश थींदो मां नमाज ये पढ़ो जी मुझे मोहम्मद करीम साईं पढ़ी आ तो अल्लाह कबूल भी कंदो रोज़ा ये रखो जी मोहम्मद करीम दसिया आहिनि शादियूं ये कयो जी मोहम्मद करीम करे ॾेखारियो आहिनि गमियूं ये कयो जी मुझे मोहम्मद करीम करे ॾेखारियो आहिनि मुझे करीम प्यारे पैगंबर पूरी जिंदगी असां के अमली तरीक़े सां सेखारी आ तो ओ मुझा उम्मतियो हिन तरीक़े सां जिंदगी गुज़ारजो बच्चो ॼमेव त पोइ छा कयो असांखे ख़बर न आहे त मुंहिंजे आका साईं छा ईअं न ॾसियो आहे मुंहिंजे साईं फरमायो बच्चो ॼमेव हाणे ॼमण खां बाद में उनखे गुस्ल कराए साफ़ कपिड़े में वेझारे करे तंहिंखां बाद में हिकिड़े कन में आज़ान चओसि ॿिए कन में तकबीर चओसि केॾो मुंहिंजे आका साईं सम्झायो आहे नंढपण जी जिंदगी समझाई तन त बच्चो ॼमे मुस्लमान जो ओ मुस्लमान पंहिंजे बच्चे जे हिकिड़े कन में आज़ान चइजाए ॿिए कन में तकबीर चइजाए मुंहिंजे आका साईं पाण आज़ान ॾिनी पाण तकबीर ॾेई करे दुनिया खे अमली तरीक़े सां सेखारियऊं आया हज़रत हसन जा हुआ मुंहिंजे साईं जन अली सुणे जे घर में आया अची करे मुंहिंजे सुणे अली साईं जन पाण आज़ान न ॾिनी त मुंहिंजे बच्चे जे कन में आज़ान मुंहिंजो काइनात जो सरदार मीर मुहम्मद चवे आका साईं जन अची करे हज़रत हसन जे कन में आज़ान ॾिनी आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न रसूलुल्लाह असां चवंदा आहियूं अशहदु अन्न मुहम्मदन मुहम्मद रसूलुल्लाह चवंदा आहियूं यानी मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे मुंहिंजे आका साईं पंहिंजे लाइ अल्फाज़ फरमाया अन रसूलुल्लाह हय्या अल सलात हय्या अल सलाह हय्या अल फलाह हय्या अल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह आज़ान ईअं सेखारियऊं तकबीर भी सिखारियऊं हय्या अल सलात हय्या अल सलाह हय्या अल फलाह हय्या अल फलाह कद कामतिस सलात कद कामतिस सलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह ये आज़ान जा अल्फाज मुझे साईं जन सिखारिया पाण चई करे पंहिंजे चवण खां बाद में वरी हज़रत बिलाल खे सेखारियऊं त बिलाल हीअं आज़ान चओ मां मुहम्मद करीम आज़ान नथो चवां मथे मिंबर ते चढ़ी करे निमाज़ जे लाइ त मता मुंहिंजे कंहिं उम्मतीअ खे को आरज़ो थी पवे ऐं निमाज़ ते न अचे मुंहिंजा अल्फाज़ हुनजे कननि ताईं अचनि ऐं हू न आयो त उहो काफ़िर बणिजी वेंदो तॾहिं मुंहिंजे साईं ज़िंदगीअ में मिंबर ते चढ़ी करे आज़ान कान ॾिनी बाक़ी पंहिंजनि बच्चनि जे कननि में इमाम हसन ऐं हुसैन जे कननि में आज़ान ऐं तकबीर मुंहिंजे मोहम्मद करीम साईं पाण चई करे सेखारियो त हीअं बच्चे जी कननि में आज़ान चई वरी मुंहिंजे साईं जन पंहिंजे बच्चे जो नालो बि रखियो हाणे असां मुस्लमाननि खे सेखारियूं त नालो कीअं रखिजो छा कजो हज़रत इमाम हसन जा वार मुबारक खणी करे ताराज़ूअ में हिकिड़े पलड़े में रखिया ॿिए पलड़े में चांदी विधऊं चांदी मार वारनि जे तौर जे मुताबिक़ जेका थी उहा ख़ैरात कयूं ऐं ॿार जा वार कूड़नि जे लाइ हुकुम कयो हाणे असां वटि वरी ॿार जा वार ई पोइ आमड़ियूं न कूड़ींदियूं चए मथो कचो अथसि मुंहिंजे आका साईं तरीक़ो ॾसियो त वार कूड़ींदो त या गिलाज़त वारा वार जेके अम्मा जे पेट में हुया उन्हनि खे कुझु गंदु बंदु लॻो त उहे बि वार लही वञनि जीअं ॿार खे अॻिते का बीमारी न थिए इहा अथव हिकमत वार जे बच्चे जे वार जे कूड़ण जी पर असांजी वरी अमड़ी वार कोन कूड़ींदियूं चए न मथो अञा पको थिए त पोइ कूड़ींदियूं पोइ मुंहिंजे आका साईं पुछा कई हली मुंहिंजे हिन बच्चे जो नालो छा रखंदे सोने अली साईं फरमायो साईं मुंहिंजो इरादो आहे त मां जो नालो हरफ रखां मुंहिंजे प्यारे महबूब साईं फरमायो अली ना हिन जो हरफ नालो न आहे हिन जो नालो मूंखे अल्लाह जिब्राइल खे मोकिले करे सम्झायो ऐं ॿुधायो आहे त मुहम्मद जे बच्चे जो नालो हसन रखजां
मुझे आका साईं नालो रखी करे नाला भी सिखारिया वरी हकी को करण भी सिखारियो त हेड़े तरीके से बच्चे जो हकी को कंदा कयो हिय बच्चो जमे त आजान तकबीर चवंदा कयो वरी मुझे आका साईं शादियों करण भी सिखारियो त हेड़े तरीके से शादियों कजो जने शादी करण जे लाए न्याणी खां पुछण जे लाए ब शायद भी वञन हिकिड़ो वकील भी वञे अॼु ॾींहं ताईं मौलवी इहो तरीक़ो कंदा आहिनि त शायद हिकिड़ो वकील मोकिलींदा आहिनि वञो अम्मा खां वञी पुछी अचो न्याणीअ खां वञी ईजाब क़बूल कराए अचो जेकॾहिं क़बूल करे थी त अची ॿुधायो ये शादी जो तरीक़ो भी मुझे साईं दसियो केड़ी शे अदा जेका मुझे मिठड़े मोहम्मद करीम तवा सके न दसी आ जो अण जाण अण खबर आयो मेरी बावजूद मुझे साईं जे दसियल तरीके जे जो मुझे प्यारे पैगंबर जी पैरवी ऐं ताबेदारी न कयो ना फरमानी कयो तो अल्लाह नाराज न थी असा पाजे रब के नाराज था क्यों उन रब के नाराज करण दे करे मुझे प्यारा कोई दुनिया में तकलीफों मुसीबतों अचन थी रब तो फरमाए सुम्मा जेके आयत पढ़म इन्नमल मुमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूली थुम्मा लम यरताबू व जाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाह ए मुझे मिठड़े मोहम्मद करीम जे सहाबा जी तारीफ आई ऐं उन्हनि जो शान आ पर इन सां गॾु रब जो क़ुरान तो असां जे लाइ बे हिदायत जो सरचश्मो आ त मीर मोहम्मद जे करीम जे सहाबा जी अल्लाह तारीफ तो करे तोखे भी इएं ही जिंदगी गुजारनी पवंदी इएं ही ईमान आणो पवंदो अहिड़ा ही अमल करणा पवंदा तॾहिं रब राज़ी थींदो मोमिन जी तारीफ त मोमिन केड़ो मोहम्मद करीम जा सहाबी अल्लाह तो फरमाए जिन मुझे मिठड़े मोहम्मद ते ईमान आंदो उहे जे आमनू बिल्लाहि व रसूलिही अल्लाह ते भी ईमान आंदो मुझे रसूल ते भी ईमान आंदो सुम्मा लम यरताबू ईमान का शक्की कोन बणिया शक कर जे असा में शक मन अल्लाह अल्लाह कबूल कंदो अल्लाह कोन पढ़ना जनाजे जी नमाज मुझे करीम साईं जनाजो पढ़ाण सिखारियो ऐं पाण पढ़ी दिखारियो सहाबा पुठो पढ़ियो आ जनाजे जा किताब जनाजो किताबुल जनाज़त जो लिखल है बुखारी शरीफ में भी अबू दाऊद में भी इब्न माजा में भी मुस्लिम शरीफ में भी मिशकात शरीफ में भी जेके भी हदीस जा किताब हैं उनन में बाबुल जनाजा लिखल है त जनाजो किए पढ़जी उन्हें जनाजे पढ़ण जो तरीको लिखल है मुझे आका साईं किए सिखारियो मौलवी साहब हर दफे ताके जनाजे में मौलवी सिखारीना ने असा मुसलमान जो यो हाल कोने जो जनाजो सिखी सको बाबा नियत कजो हिन तरीके सां त नियत कया तू नमाज जनाजे जी फर्ज किफाया साण चैन तकबीरुन जे सना वास्ते अल्लाह ताला जे दुरूद हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुआ वास्ते हिन मयत जी जेका अल्लाह जे नबी दुआ घुरी ऐं सिखारी उहा हदीस जे किताबन में लिखी पई आ त हिन तरीके सां दुआ घुरंदा कयो मयत जे लाइ मर्द जे लाइ ऐं औरत जे लाइ हीअ दुआ आहे बार छोकरो आ त हीअ दुआ आहे छोकरी आ त हीअ दुआ आहे असां जे कायदन में भी इहा दुआ लिखी पई आ बारन के कायदो पढ़ाईंदा कुरान शरीफ जो त पोइ में समझाईंदा पुट हीअ दुआ छोकरे जे लाइ आ सगीर जे लाइ हीअ छोकरी जे लाइ आ जेका सगीरा बाकी जे छोकरी भी वडी आ त उन जे लाइ भाई वडे मर्द जे लाइ दुआ हिया इहा पढ़दा कयो अल्लाहुम्मा गफिर लि हय्यिना व मय्यितना इहा मुझे मिठड़े मोहम्मद करीम दुआ सिखारी आई पाण पढ़ी जनाज़न में हाने असा मुसलमान जो शक
मुझे कायनात जे सरदार सजन फरमाते शक न कजो जंहिंजे जनाज़े में 40 मुसलमान शरीक थींदा ऐं इहा दुआ उन जी मग़फ़िरत जी घुरंदा त अल्लाह उन जनाज़े खे छा कंदो माफ़ी ॾेई छॾींदो बख़्शे छॾींदो पर असांजे मुल्हनि खे माण्हुनि खे बि बम बगाड़े छॾियो अथनि लम यरताबू अल्लाह नबी जे गाल में शक न कयो छो त मुझे मोहम्मद करीम साईं फरमायो 40 माण्हू इन जे जनाज़े में शरीक थियनि दुआ घुरन रब ने जनाज़े खे छा कंदो माफ़ी ॾेई छॾींदो असां जनाज़े पढ़ण खां पोइ वरी ॾेई रहंदासीं मौलवी साहब इन जे लाइ दुआ घुर जे मौलवीअ खे न चवंदासीं त मौलवीअ खे चवंदा मौलवी पाण दुआ घुरंदो साईं दुआ घुरो 4 कुल पढ़ो दुआ घुरो छो इन लाइ मग़फ़िरत लाइ दुआ करो हाणे बाबा नमाज में जो मग़फ़िरत जी दुआ घुरियई उन में शक हुई छा त माना तुझो शक्कारी त अल्लाह क़बूल कोन कंदो अलाए छा मुझे कायनात जे सरदार जी भी नाफरमानी थी वई जो अल्लाह जे रसूल चयो त तव्हांजी दुआ रब क़बूल कंदो इन खे माफ़ी ॾींदो हाणे तोखे शक थियो त अल्लाह माफ़ी ॾींदो अलाए को इहो शक आहे पास थींदो अलाए कोन खाईंदो अलाए कोन पीअंदो अलाए कोन उथी सघंदो अलाए कोन इहे सभई शक आहिनि अलाए कोन वारा शक आहिनि हिन मुल्ला खे बि शक थियो त अलाह अलाए दुआ असांजी क़बूल कंदो अलाए कोन के बख़्शींदो अलाए कोन वरी था दुआ वरी कुल पढ़ो वरी दुआ घुरो अल्लाह जो कुरान तो ॾसे त मुस्लमान शक न कंदो आहे मुस्लमान खे पक हूंदी आहे मीर मोहम्मद हीअं चयो आहे असांजी दुआ अल्लाह क़बूल कंदो इन असांजे जनाज़े खे अल्लाह से माफ़ी ॾेई छॾींदो हाणे हिकिड़ा मुस्लमान अहिड़ा अक़ीदे जा पक आहिनि अल्लाह जे रसूल में शक कोन्हे अल्लाह जी ज़ात में शक कोन्हे छो त उनखे अल्लाह जे रसूल ते यकीन आहे त मुंहिंजे रसूल चयो आहे असांजी दुआ अल्लाह मोटाईंदो कोन असांजे हिन मयत खे अल्लाह माफ़ी ॾींदो खणी उनखे वरी 40 कदम हलंदा हो जो मुझे साईं फरमायो इहो पंहिंजे लाइ आहे जेको 40 कदम मयत खे कुल्हो ॾींदो आहे ऐं उनखे खणंदो त इन 40 कदमनि खाइण जे करे अल्लाह उनखे माफ़ी ॾींदो खणण वारे खे माफ़ी ॾींदो पोइ 40 कदम ये चेल कदमी भी मौलवी कराईंदा आहिनि त जेकॾहिं अॻिते नथा हली सघनि त भला 40 कदम हलनि 40 कदम हलंदा त इन्हनि खे अल्लाह माफ़ी ॾेई छॾींदो होॾे मुंहिंजे साईं फरमाए त वरी उन सां मुक़ाम ताईं हलण में बि सवाब आहे मुंहिंजे आका साईं उन जी लाइ बि हदीसूं फरमायूं आहिनि जंहिंजे करे सभु मुस्लमान इश्तियाक सां केतिरो बि पंधु हूंदो आहे त उन जनाज़े सां गॾु वेंदा आहियूं कुल्हो ॾियणु उन मयत खे बि सवाब आहे हर को कोशिशि कंदो आहे त यार कुल्हो ॾियां त मूंखे सवाब मिले सवाब करण माण्हुनि जे लाइ इहो सभु कुझु कंदा आहियूं त छो त अल्लाह जे रसूल चयो आहे इहो सवाब ज़रूरु मिलंदो तीअं ई अल्लाह जे रसूल चयो आहे त तुंहिंजी दुआ जनाज़े जी जेका है जेका तू जनाज़े जी नमाज में पढ़ंदो आहे रब तुंहिंजी जनाज़े जी दुआ क़बूल करे तुंहिंजे मयत खे छा कंदो माफ़ी ॾेई छॾींदो हाणे तूं वञी कब्रिस्तान में दफ़न कदेसि उन दफ़न करण खां वापसि मोटण जे वक़्त में मौलवीअ खे आहे त तूं सूरत बकर जो आखिरी रुकू ऐं सूरत यासीन जो पहिरियों रुकू पढ़ेसि या सूरत बकर जो पहिरियों रुकू ऐं सूरत बकर जो आखिरी रुकू पढ़ेसि मथनि खां ऐं पेरनि खां इहो पढ़ी करे निकिर पर हिन यार खे उते बि शक आहे उते शक कहिड़ो अथसि कि मुनकर नकीर सुवाल करण ईंदसि यार असांजे खे मथां सुवालनि जा जवाब न अचनि मौलवी साहब पोइ छा चवंदा चई आज़ान ॾींसि त ॿुधे आज़ान त चई सुवालनि जा जवाब अचनि इते भी शक अल्लाह तो फरमाए त शक न कर कुरान शरीफ ये थोड़े से सुम्मा लम यरताबू मुसलमान शक न कंदो आ मिठड़े मोहम्मद करीम जीअं चयो आमना सदा कणा कंदो आ मुझे आका चयो आ बस पत्थर ते लिखो आ मुझे आका जा लफ्ज चयल अल्लाह न मोटाईंदो छो त रब पाक मोहम्मद करीम जे पाक ज़बान सां ॻाल्हायो आ त मुंहिंजा मोहम्मद तुंहिंजो उम्मती ईंदो तुंहिंजी उम्मतीअ जा बख़्शिश जे लाइ 40 माण्हू दुआ घुरंदा मां क़बूल करे उनखे माफ़ी ॾींदुमि कब्रिस्तान में जॾहिं पहुचाईंदो आहे क़ब्र में त उन क़ब्र जी वहशत में बि
हिन जी दुआ घुरियल मां क़बूल करे सालन जा जवाब ॾियाराए करे कब्र में जन्नत जा बिछाणा विछाए ॾींदोमांसि। असांखे यकीन हूंदो आहे त असां जेको मयत जनाज़ो पढ़ी कब्रिस्तान में पूरे करे वापसि थियूं असांजे मयत खे अल्लाह माफ़ी ॾेई छॾी, छो त मुंहिंजे मीर मोहम्मद करीम असांखे चई छॾियो अल्लाह जे रसूल जे ॿोली ऐं ज़बान में कोई शक कोन्हे। को जेको शक न कंदो त रब उन जी ज़बान खे इन शक न करण जे करे रब माफ़ी ॾींदो या न ॾींदो। तंहिंजे करे मां अर्ज़ु करण में शक ई न थियो भेण। इस्लाम में शक न अथव, इस्लाम में पक अथव। मुंहिंजे मोहम्मद करीम जा पक्का उम्मती बणिजो, शकी न बणिजो। रब दो फरमाए वजाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाह। अल्लाह जे रस्ते में अज जिहाद कयो आहे। उन वक्त में त अल्लाह जे रसूल जिहाद कया, सहाबी निकिरी पिया। आका से न फरमायो अचो त बदर ते हलो, बदर जे मैदान ते 313 सहाबी निकिरी पिया। नबी सने चयो त अचो त उहद ते हलो, त उहद में सहाबी निकिरी पिया, खंदक में निकिरी पिया, खैबर में निकिरी पिया। प्यारे पैगंबर सां गॾु सहाबा उठी करे पंहिंजे जान जा नज़राना ॾिना। मुंहिंजा प्यारा जिहाद मुंहिंजे सहाबा पंहिंजनि मालनि सां बि कयो, जाननि सां बि कयो। बस अल्लाह साईं जेको मुझे चयो अल्लाह मुझे कबूल करे। इंशाअल्लाह ॿिया बि आलिम सगुर आहिनि तव्हांखे वाइस ॿुधाईंदा, सोने साईं जी सना ॿुधाईंदा, तारीफ़ ॿुधाईंदा, आका जो दीन ॿुधाईंदा। अल्लाह साईं असां तव्हांखे अल्लाह जे सोने रसूल जो दीन ॿुधण खां बाद में उन ते अमल जी तौफ़ीक़ अता करे, जीअं असांजी दुनिया ऐं आख़िरत संवारजी पवे। वा आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।